अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो सोडी कोहली आहे। मां थार नगर पार्कर सां पंहिंजी पहचान रखंदी आहियां। अॼु जो इहो औरत जे हवाले सां ही अॼु प्रोग्राम रखियो वियो आहे। ॾाढी ख़ुशी थी आहे त असांजे औरतुनि जा अहिड़ा प्रोग्राम थियनि पिया, असांखे ॾिसी ॾाढी बहादुरी सां नज़र अचे थी। ऐं जेको तव्हां रूपले जे हवाले सां ॻाल्हि कई हुई, जेको मुंहिंजो रक्शे जे हवाले सां वीडियो वायरल थियो, इहो हिकिड़ी मुंहिंजी मत आहे। ऐं असां थर नगर पार्कर सां अची करे हिते कराची जहिड़े शहर में असां रक्शो हलायूं पिया त माण्हू सम्झनि था त औरत कमज़ोर आहे। औरत जहाज़ बि उड़ाए सघे थी, औरत रक्शो बि हलाए सघे थी, औरत ॿाहिरि निकिरी पंहिंजे मुआशरे खे सुधारे बि सघे थी, पंहिंजी न्याणी खे पढ़ाए बि सघे थी। पर न, इहो असांजे मथां काफ़ी ज़ुल्म आहे। असां औरतुनि सां मसइला था थियनि। असांजी को औरत, को न्याणी अगरि साम्हूं सोशल मीडिया ते अचे थी त हुनजो गलो कटे, हुनजी ज़बान वढे छॾींदा आहिनि। त मां चवंदी आहियां त असांजी जेको न्याणी अगरि को हिमत करे थी पढ़ण ते या ॿाहिरि निकिरण ते, त उन्हनि खे कारो करे रोड रस्ते ते उछलायो वेंदो आहे। त मां सिंध जी पूरी औरतुनि खे मैसेज थी ॾियां, सिंध पूरे पाकिस्तान जी जेको औरतूं आहिनि उन्हनि खे मां हिमत थी ॾियां त कॾहिं बि पाण कमज़ोर न आहियूं। मूंखे ॾिसो, मां थर नगर पार्कर सां तालुक़ु रखंदे हिते सोशल मीडिया ते अदावारा ॿिठा आहिनि। ऐं जेको मुंहिंजी वीडियो वायरल थी आहे, पहिरियां हिकिड़ो धरणे में असांजे माइट खे गोली हणी मारे छॾियो, हुनमें बि उन्हनि असांजे 5-6 ॾींहं जेको लाशो रोड रस्ते ते असां रखी वेठा आहियूं, असांजो केर बि न पियो ॿुधे। त हुन में असांजे मथां पाण पुलिस अची, SP इन्हनि ढाबो ॾिनो त तव्हां रोड रस्ता ख़ाली करियो, असां पंहिंजो हक़ वठण लाइ बीठा आहियूं। असीं रोड रस्तो कीअं ख़ाली करियूं? असांजो हक़ आहे सिंध में, पूरे पाकिस्तान में। त मां औरत जे हवाले सां तव्हांखे हिकिड़ो मैसेज थी ॾियां त औरत कमज़ोर न आहे, औरत हिकिड़ी बहादुर आहे। हुनखे आज़ादी ॾिनी वञे, हुनखे पढ़ण जो मौक़ो ॾिनो वञे। तव्हांखे ख़बर आहे असांजी सैलरी को बि अहिड़ी आहे कोन। मूं सोशल मीडिया ते 4 साल खां वठी मूं कमु कयो आहे, जंहिंमें मुंहिंजो घरवारो हिकिड़ो लोहार आहे, उहो लोह कुटे ऐं पंहिंजो असीं गुज़ार सफ़र कंदा आहियूं। त अहिड़े हवाले सां मुंहिंजे घरवारे जी बि वॾी हिमत आहे जो मूंखे एतिरो आज़ादी ॾिनी आहे। मां हुनखे सलामती पेश करियां। बहादुर माना हुन सम्झो आहे हिकिड़ो बहादुर मुंहिंजी घरवारी आहे। हुनखे एतबार करे मूंखे कराची जहिड़े शहर में हुन इजाज़त ॾिनी आहे। अच्छा, हाणे रक्शो जी जेका तव्हां हलाइण जी टाइमिंग आहे उहा केतिरी आहे ऐं कहिड़े खां कहिड़े इलाइक़े में तव्हां रक्शो हलाईंदा? मां शाम जो एंट्री कंदी आहियां पंहिंजे गल्फ होटल जे साम्हूं, ऐं इन खां पोइ मां हिते वेझो वेझो हलाईंदी आहियां, परे न वेंदी आहियां। छो त भुलिजी वेंदसि न, घणो शहर जी वाक़ुफ़ न आहियां। उनजे करे असांजो साहब तव्हांजे साम्हूं ॿुधो आहे, चवंदो आहे सोडी परे जा दादा न खणी वञे। रक्शो सर बि ॾिनो आहे, सर जो आहे रक्शो। ऐं असां तव्हांखे गुरबत ग़रीबत जे हिसाब सां ॿुधायां थी। मूं वटि एतिरी सैलरी न आहे, मुंहिंजी नौकिरी बि न आहे, कुझु बि न आहे। तव्हांखे ॿुधायो लोहार जी घरवारी आहियां, ऐं उहो असां मज़ूरी करे असां घर जो गुज़र सफ़र कंदा आहियूं। त अहिड़े हवाले सां मां मज़ूरी कंदी अच्छा, आहियां। आख़िरी सवाल, सिंध जी जेके पुठिते पियल जीअं ॻोठनि जूं औरतूं आहिनि, उन्हनि लाइ कहिड़ो पैगाम आहे तव्हांजो? उन्हनि खे मां इहो चवां थी त तव्हां कमज़ोर न आहियो, तव्हां हिमत वारियूं आहियो। तव्हां पोइ ते न रहो, इन ज़ुल्मनि खे तव्हां मिटायो ऐं तव्हां पंहिंजी तालीम हासिलु करियो, न्याणियूं पढ़ायो ऐं अहिड़े हवाले सां पंहिंजा हक़ वठो, पंहिंजे हक़नि ते ॻाल्हायो। रोड रस्तनि ते पाण खे औरत सम्झी हर वक़्तु पाण खे कटे उछलायो वेंदो आहे, त तव्हां पोइ ते न हटियो। हिकिड़ी हिमत करी तव्हां ज़ुल्म खे मिटायो, ऐं ज़ुल्म जेसि ताईं पंहिंजी सिंध पूरी पाकिस्तान में इहो औरतूं न मिटाईंदियूं, तेसि ताईं हीउ ज़ुल्म वधंदो रहंदो। त मां तव्हां सभिनीनि खे मैसेज थी ॾियां, सिंध पूरी पाकिस्तान जी हर औरत खे, सिंध हिंदू तोड़े मुसलमानी खे, त अचो अॻियां ऐं पंहिंजा हक़ वठो।